काफ कूक दिलां मतां रब सुने चा, दर्द मंदां दियां आहें हू। सीना मेरा दर्दें भरिया अंदर भड़कन बाहें हू। तीलां बाझ न बलन मशालां, दर्दां बाझ न आहें हू। आतिश नाल यारा ना लाके बाहू, फिर ओ सड़न के नाही हू। तर्जुमो, ऐ दिल फ़रियाद कर, शायद रब ताला दर्दमंदन जी आह व ज़ारी ॿुधी वठे ऐं रहम करे। मुंहिंजो सीनो दर्द ऐं इश्क सां भरपूर आहे ऐं मुंहिंजे अंदर में इश्क जी बाहि भड़की रही आहे। अल्लाह ताला जी रहमत खां सवाइ इश्क व मार्फत जो हासिल थियणु मुश्किल आहे। जीअं तेल खां सवाइ चिराग रोशन नथा थियनि ऐं दर्द खां सवाइ आह व फ़रियाद नथी निकिरे। ऐं बाहू, इश्क सां यारी रखण खां पोइ उहे उशाक उन इश्क जे सोज़ में छो न सड़नि। मौलाना रूमी रहमतुल्लाह अलैह फरमाए थो, आतिश अस्त ई बांग नाई व नेस्त बाद, हर के ई आतिश निदारद नदार्द नेस्त बाद, आतिश इश्क अस्त कांदरनी फताद, जोशिश इश्क सत कांदर मी फताद। यानी इहा त इश्क जी आतिश ऐं सोज़ आहे, इहो कानो ऐं हवा न आहे। जंहिंमें बि इहो इश्क जो सोज़ न आहे सो बर्बाद ऐं नेस्त व नाबूद हुजे। इश्क जो सोज़ ई आहे जेको बांसरी नी बांसरी में आहे, ऐं इहा इश्क जी सरमस्ती ऐं खुमार आहे जेको शराब मोहब्बत में आहे।